मीलाद मल्हाइण ते सजावट करणु, लाइटियूं झंडियूं लॻाइण, छा इहा फ़ुज़ूल ख़र्ची आहे? फ़ुज़ूल ख़र्ची जो मतिलबु हूंदो आहे अहिड़ो कमु जंहिंमें न दीन जो फ़ाइदो हुजे न दुनिया जो फ़ाइदो हुजे, यानी जंहिंखे असां आसान लफ़्ज़ शरीयत जी इस्तिलाह में इसराफ़ चवंदा आहियूं। आलिमनि सॻोरनि जो हिकिड़ो वॾो मशहूरु वॾी मशहूरु चवणी आहे, ला ख़ैर फ़िल इसराफ़ी वला इसराफ़ फ़िल ख़ैर। त इसराफ़ जे अंदरि का भलाई नाहे, इसराफ़ सरासर ग़लति कमु आहे ऐं को भलो कमु हुजे उन में वाधि करणु इहो इसराफ़ नाहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताज़ीम में, पाण जी विलादत जी ख़ुशीअ में अगरि को जाइज़ नमूने ख़ुशी करे थो, पंहिंजे घर जी सजावट करे थो, जीअं मुसलमान पंहिंजी गलियुनि खे सजाईंदा आहिनि, लाइटिंग कंदा आहिनि, चरागा कंदा आहिनि, मस्जिदुनि खे जेको आहे उहो सुहारियो वेंदो आहे, त जीअं माण्हू का बि ख़ुशी करे थो, उनजी शादी थी थिए त छा कंदो आहे, उहो जेको घोटु हूंदो आहे उहो संभरबो आहे, उम्दा कपिड़ा पाईंदो आहे, ख़ुशबू हणंदो आहे, कुंवार हूंदी आहे उहा पंहिंजे हिसाब ते संभरबी आहे। इन खे त अॼु ताईं कंहिं बि नाजाइज़ नाहे चयो। पोइ मीलाद शरीफ़ जी सजावट जेकी कई वञे थी उहा नाजाइज़ कीअं थी वई, जॾहिं त ॿी तरफ़ जॾहिं असां क़ुरान पाक में ॾिसूं था त क़ुरान पाक में अल्लाह तबारक व ताला इरशाद फरमाए थो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, कुल बिफ़द्लिल्लाहि व बिरहमतिहि फबिज़ालिका फ़लयफ़रहू हुवा ख़ैरुम मिम्मा यजमऊन। तर्जुमो, अव्हां फरमायो अल्लाह जे फ़ज़ल ऐं उन जी रहमत ते ई ख़ुशी मल्हाइणु घुरिजे, हीउ इन खां बहितर आहे जेको उहे जमाओ कनि था। हिते अल्लाह तबारक व ताला पंहिंजे फ़ज़ल खे मल्हाइण जो हुकुम ॾिनो आहे, फ़बिज़ालिका फ़लयफ़रहू, अल्लाह जे फ़ज़ल खे मल्हाइणु घुरिजे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद, पाण जे हिन दुनिया में तशरीफ़ आणण खां वधीक फ़ज़ल अल्लाह जो कहिड़ो थो थी सघे। उन ते बि अगरि ख़ुशी मल्हाइणु जाइज़ न हुजे त पोइ कंहिं अमल ते ख़ुशी मल्हाइबी। नबी करीम अलैहिस्सलाम त हिन उम्मत जे लाइ रहमतुल लिल आलमीन ठही आया, जीअं क़ुरान पाक में अल्लाह पाक इरशाद फरमाए थो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। तर्जुमो, ऐं असां अव्हां खे तमामु जहाननि जे लाइ रहमत बणाए मोकिलियो। त नबी करीम अलैहिस्सलाम अल्लाह जो फ़ज़ल, नबी करीम अलैहिस्सलाम अल्लाह जी नेमत, नबी करीम अलैहिस्सलाम उम्मत जे लाइ रहमतुल लिल आलमीन। जेकी ज़ात इन शइ जी हामिल हुजे, जंहिंमें इहे ख़ूबियूं हुजनि, उन जी ख़ुशी ई मल्हाइबी। त नबी करीम अलैहिस्सलाम जी ख़ुशी में सजावट करणु इहो को बि अहिड़ो ग़लति अमल न आहे, बल्कि असां अगरि ग़ौर कयूं त इहा ॻाल्हि असांखे रिवायतुनि मां मिले थी। जीअं त मौजम तबरानी में हज़रत इमाम तबरानी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ी रिवायत बयानु कई आहे, असांजी अमड़ हज़रत आमिना रज़ी अल्लाह अन्हा फरमाइनि थियूं त जॾहिं मूंखे विलादत जा सूर थिया ऐं मूंखे उहा तकलीफ़ महसूस थी, मूं ॾिठो त आसमान मां तारा एतिरो मुंहिंजे वेझो थी विया, मूंखे लॻो त इहे तारा मुंहिंजे मथां किरी पवंदा। ऐं जॾहिं पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी विलादत थी त हर शइ में नूर अची वियो, हर शइ रोशन थी वई। मां जाॾे बि नज़र कंदी हुअसि उहा शइ चमकदड़ हूंदी, उन में रोशनी हूंदी। त जॾहिं नबी करीम अलैहिस्सलाम जी विलादत ते अल्लाह तबारक व ताला जी तरफ़ों इहो कुदरती चरागा थियो त पोइ आशिकाने रसूल पंहिंजे घर खे छो न सजाइनि, आशिकाने रसूल पंहिंजी मस्जिदुनि खे छो न सजाइनि, आशिकाने रसूल पंहिंजी गलियुनि खे छो न सजाइनि। पर हमेशह इन में यादि रखो त शरीयत में जेको बि कमु करिणो आहे उहो शरीयत जे दायरे में रहंदे करिणो आहे। अगरि चरागा चोरी वारी बिजली सां थो कयो वञे, उन में चोरी थी कई वञे, को नाजाइज़ कमु थो कयो वञे, त को बि आलिम सॻोरो इन जी इजाज़त न ॾींदो। इन लाइ चरागा बिल्कुलु करिणो आहे, अल्लाह जी नेमत जो चर्चो करिणो आहे, अल्लाह जी नेमत खे माण्हुनि जे आॾो बयानु करिणो आहे, ऐं उन नेमत खे बयानु करणु, ख़ुशी करण जो हिकिड़ो वॾो ज़रियो पंहिंजे घरनि खे सजाइणु आहे। जीअं त कुझु ॾींहं पहिरियों असांजे मुल्क पाकिस्तान जी आज़ादी जो ॾींहुं गुज़रियो, उन्हनि में बि त माण्हुनि चरागा कयो। जॾहिं उनखे केरु मनव नथो करे, उते माण्हू मनव नथा कनि, त नबी करीम अलैहिस्सलाम जी विलादत जे ॾींहं खे ते चरागा करण खे कीअं थो मनव करे सघिजे। अल्लाह तबारक व ताला खां असां दुआ था कयूं, अल्लाह तबारक व ताला असांजे दिलि में
नबी करीम अलैहिस्सलाम जी मुहब्बत के वधाए ऐं जाइज़ तरीक़े सां जहिड़े अंदाज़ में असां को सरी सघे असां नबी करीम अलैहिस्सलाम जी मुहब्बत ऐं ताज़ीम जो इज़हार ॿियनि जे साम्हूं कयूं, उन जो पैगाम ॿियनि ताईं पुॼायूं जीअं उन्हनि खे बि नबी करीम अलैहिस्सलाम जी तालीमात मां हिसो मिले। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो सब्सक्राइब कयो।